नामियारे शायर गुलाम मुहिउद्दीन उर्फ़ एजाज़ शाह राशिदी की याद में बज़्म एजाज़ अकेडमी पारां सांगड़ के इलाइक़े एजाज़ाबाद में अदबी वेहक ऐं राग रंग की महफ़िल कराई वई। उन हवाले से रिपोर्ट कर रहो है एडी कुंभर। सैयद गुलाम मुहिउद्दीन अल मारूफ एजाज़ शाह राशिदी इन जदीद दौर जो वॾो शाइर हो। संदुसि शाइरी अॼु बि सिंध जे कुंड कुड़छ में वॾे चाह ऐं शौक़ सां ॿुधी वञे थी। सैयद एजाज़ शाह राशिदी सूफ़ी मंश ऐं फ़क़ीराणी तबियत जो मालिक हो। एजाज़ शाह राशिदी सिंधी, फ़ारसी, सराइकी समेत ॿियनि केतिरनि ई ॿोलियुनि में शाइरी कई आहे। सैयद एजाज़ शाह राशिदी जी याद में बज़्म एजाज़ नवाब शाह पारां एजाज़ाबाद में हर महीने जी एकी ऐं टिमाही अदबी वेहक कराए अज़ीम सूफ़ी शाइर जी शाइरी ऐं ज़िंदगी जूं सारूणियूं सारियूं वञनि थियूं। जूनागढ़ आदना फ़कीर असी सारा उन जेतरी करियूं तो करण जो ॻाल्हि मथे आहे। साईं सजा सां निकिरी कुलर ते खणी निभायो अथऊं। साईं हिकिड़ा सादा माण्हू आहे, थोरा ॻाल्हाईंदा, कहिड़ी ॻाल्हि पुछंदो उनजा जवाबु ॾींदा। उहा तरबियत हिकिड़ी पंहिंजे औलाद जी तरबियत उहा ॾिनो, पर जेके फ़क़र फ़ुक़रा खे उन्हनि सां मोहबत, उन्हनि खे संभालणु, उहा बि तरबियत ॾिनऊं। ऐं संदन जेका बोल कलाम शाइरी जेका आहे सा उन वक़्त में तमामु आम जाम हलंदी, पर उन टाइम ते ज़रिया एतिरा कोन हुआ राग विराग जा इन ई तरीक़े सां। पर हींअर तमामु घणा ज़रिया थी विया आहिनि। हींअर तमामु अॻे जे भेट में तमामु घणी साईं जी शाइरी हींअर हली थी। हज़रत पीर सैयद मुहिउद्दीन शाह एजाज़ राशिदी साहब जो मैसेज शाइरी में इहो आहे चिटे नमूने सां त तव्हां हक़ जी सरबुलंदी लाइ जदोजहद करियो, सच लाइ मक़सदु आहे अॻिते वधो। जीअं मज़लूम माण्हू जेके धिकारियल आहिनि समाज में, मज़लूम माण्हू उन्हनि खे हक़ मिलनि, पंहिंजा बराबरी आज़ादी मिले, इंसाफ़ मिले। तमामु वॾो शाइर आहे, ख़ासि तौर ते काफ़ीअ जे हवाले सां हिन दौर जे जेके वॾा शाइर आहिनि उन्हनि में साईं एजाज़ जो नालो सर फ़हिरिस्त आहे। साईं एजाज़ साईं जी जेका शाइरी आहे उन में जमालियात तमामु घणी आहे। साईं जन जी शाइरी, साईं जन पाण बि वॾा हिन सदी जा जेके आहिनि से तमामु हिकु वॾे मां वॾा शाइर आहिनि। ऐं असांजो आजिज़ अकुल या आजिज़ दिमाग़ जेको आहे सो उनखे अफ़सोस आहे त असीं परोड़े कोन था सघूं। जे ख़ानदानी सिलसिले में को राग वेराग कोन्हे, पर असीं साईं जन जे हिन पैगाम खे ॾिठोसीं त हीअ हक़ीक़त जी ॻाल्हि कयल आहे, सचाई जी ॻाल्हि कयल आहे, जंहिंजे करे असां पंहिंजे हिन ई उमिरि में हिन राग ऐं विराग जी जेका दुनिया अपनाई आहे सा सिर्फ़ु साईं एजाज़ साईं जे उन पैगाम मां मुतासिर थी। दिलि वठी ऐं दिलि ॾेई हीअं दिलि रुबा दिलि भर चयो, वाह जो एजाज़ चई वापार थियो अॼु ओचितो, दिलि घुरे दिलदार जो दीदार थियो अॼु ओचितो। पीर एजाज़ शाह राशिदी जी शाइरी सुर ऐं साज़ वसीले ॾे तोड़े परॾे में ॿुधी वञे थी। सैयद एजाज़ शाह राशिदी जी शाइरी मां मोहब्बत, प्यार, भाईचारे ऐं अमन जो पैगाम मिले थो। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV सांगड़।